अॼु असां विज़िट कयोसीं लारकाना में मौजूद स्वीट होम, जेको पाकिस्तान बैतुल माल जे तावन सां हले पियो। अल्हम्दुलिल्लाह अॼु यकीन कयो अॼोको ॾींहुं मूंखे ॾाढो मतिलबु सुकून मिलियो, ख़ुशी मिली उन्हनि ॿारनि जे दरमियान जेके हिते ॿार रहनि था, पढ़नि था, ऐं उन्हनि खे जेके फैसिलिटीज़ ॾिसी करे मूंखे ख़ुशी थी आहे ऐं फ़ख़ुर बि थिए थो त अहिड़ा इदारा, अहिड़ा इंसान असांजे इन पाकिस्तान में बिलख़ुसूस सिंध में मौजूदु आहिनि जेके पंहिंजूं ख़िदमतूं कुझु हिन अंदाज़ में ॾियनि था। हिन स्वीट होम में उहे ॿार मौजूदु आहिनि जिन जा वालिद हिन दुनिया मां गुज़ारे चुका आहिनि, पर मां जॾहिं हिननि जी टीम सां मिलियुमि त मूंखे यकीनन सभिनी में शफ़क़त, नरमी नज़र आई, ॼण उहे सभिनी जा वालिद पे लॻा ऐं उन्हनि ॿारनि खे पंहिंजे वालिदैन जी कमी महसूसु कोन पिया थियणु ॾियनि। अहिड़े अंदाज़ में उन्हनि खे फैसिलिटेट कयो आहे। वॾी मूंखे ख़ुशी इहा थी त हू बजाए जो कंहिं बैतुल माल जा ॿार सरकारी स्कूल में पढ़ाइनि, पर हू सुठनि प्राइवेट स्कूल्स में उन्हनि खे तालीम ॾियाराइनि था। ऐं अञा वधीक हैरानी मूंखे तॾहिं थी जॾहिं मां उन्हनि जो स्टोर रूम विज़िट कयो जिते उन्हनि जे खाद खुराक जो सामान पियो हुयो। यकीन कयो असां शायदि आम घरनि में बि उहे शयूं उन अंदाज़ में न वापराईंदा हुजऊं जहिड़े अंदाज़ में ज़बरदस्त हिकिड़ो जेको आहे ब्रांडेड शयूं उन्हनि खे खारायूं पीआरियूं वञनि थियूं उन्हनि ॿारनि खे, ऐं उन्हनि ॿारनि खे वॾनि इदारनि ताईं पहुचायो वञे थो। हिकु कमाल जी ॻाल्हि मूंखे इहा बि लॻी त हिते हिननि इदारनि में रही ऐं पढ़ंदड़ ॿार जेके वॾा थिया आहिनि उहे वॾनि वॾनि उहिदनि ते आहिनि। यकीनन ख़ुदा ताला जी मदद हर सूरत में थींदी आहे, पर अॼु मां चवां पियो त ही इंसान, ही इदारा ख़ुदा जो ॿियो रूप आहिनि जेके उन्हनि यतीमनि जी, छो त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह यतीमनि खे प्रायोरिटी ॾिनी। अगरि तव्हां वसियतूं नसीहतूं पढ़ंदो त यतीमनि जे लाइ वधि खां वधि हुई। हज़रत अली करमुल्लाह वजहू जन आख़िरी वसियत बि पंहिंजे औलाद खे इहा कई त मूंखां पोइ यतीमनि जो ख़्यालु कजो, ऐं ही इदारा उन्हनि कौलनि जो अमली शक्ल आहिनि। अॼु जेको मां हिते माहौल ॾिठो आहे, साफ़ सफ़ाई, सिक्योरिटी, ज़बरदस्त एनवायरमेंट, ॼण असांखे प्राइवेट सेक्टर में विज़िट कयूं पिया। एॾो प्यारो माहौल प्रोवाइड करण ते इहा सॼी टीम जस लहे। यकीनन पैसा अचनि था, बैतुल माल वारा ॾियनि था, उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि, सभु कमु कनि था, पर हिकिड़ो दिलि जो हुजणु, उन्हनि खे अमानत उन्हनि ॿारनि ताईं पहुचाइण, इहो वॾो कमाल आहे। उन्हनि पैसनि जो सही इस्तेमालु करणु, हिननि जे टीम खे जस हुजे। कंप्यूटर लैब हुई, उते मां शेख सरफराज़ साहिब जंहिंजो कमु ॾिठमि त हू इवनिंग टाइम में उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट कंप्यूटर पढ़ाइनि था, या चवनि पिया त काफ़ी अहिड़ा मुखैर हज़रात आहिनि जेके असांखे खोड़ सारो सामान बि प्रोवाइड कंदा आहिनि। डेफिनेटली गवर्नमेंट वारे फंड ते त हले थो, पर असां तव्हां अगरि हिननि जा मुआविन बणिबासीं, ही ॿार अञा वधीक कुझु पिराए वेंदा, वधीक कुझु उन्हनि खे फैसिलिटीज़ मिलंदियूं, ऐं यकीन कयो इन्हनि जो सदको असांजे पंहिंजनि ॿारनि खे मिलंदो। उहे कॾहिं बि यतीम न थींदा, उन्हनि खे कॾहिं बि अहिड़ियूं कमियूं ज़िंदगीअ में पेश न ईंदियूं अगरि असां कंहिं यतीम जो ख़्यालु कयूं था त। अलाह साईं हिन इदारे खे वॾो वण करे जेको हमेशह फ्रूट ॾींदो रहे। हिन इदारे जो हर ॿार ख़ुदा कंदो वॾनि मंज़िलनि ते पुॼंदो। असांजी हर हिकु ॿार सां मुलाक़ात थी, वॾो टैलेंट मौजूदु आहे। यकीन कयो हिकिड़ो नरम दिलि इंसान भुरी थो पवे जॾहिं उहे गुल ॾिसे थो ऐं इहो तसवुरु थो करे त हिन जो वालिद हिन दुनिया में, हिन जी इहा ख़ुशी, हिन जो टैलेंट, हिन जी मुस्कुराहट ॾिसण लाइ मौजूदु न आहे। पर वरी हिकिड़ी उमेद बि थिए थी त अहिड़ा इदारा, अहिड़ा इंसान, साईं अली अकबर चांडियो साहिब जहिड़ा इंसान मौजूदु आहिनि जेके अञा बि उन्हनि जा वालिद बणिया बीठा आहिनि। अब्दुल सत्तार ईदी जॾहिं कंहिं वालिद ॿार खे एडॉप्ट कंदो हुयो ऐं जॾहिं स्कूल में उन्हनि जी दाख़िला कराईंदो त उन्हनि ते यतीम न लिखाईंदो हुयो, उन्हनि में उन्हनि जो पंहिंजो नालो ऐं पंहिंजी घरवारी जो नालो लिखाईंदो हो। यकीन कयो अॼु बि अहिड़ा किरदार असांखे ॾिसण लाइ मिलनि था। बसि असांखे उन्हनि अखियुनि जी ज़रूरत आहे जेके उन्हनि खे पसंदि, उन्हनि खे ॾिसनि। असां सॼी टीम खे खराज तहसीन पेश कयूं था। स्पेशली इन इदारे जो जेको असिस्टेंट डायरेक्टर आहे साईं अली अकबर चांडियो साहिबु, उन्हनि खे खराज तहसीन पेश कयूं था जिन एॾो वॾो कमु एॾे ज़बरदस्त अंदाज़ में बामानत तरीक़े सां उन्हनि यतीमनि ताईं पहुचाए थो। उन्हनि खे हिते वालदा रखी, हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी उन्हनि खे मदर्स जेके कोठिन था, हू हिकिड़ी उन्हनि खे रखी ॾिनियूं अथऊं जेके उन ॿारनि सां उन रूम में रहनि थियूं, जीअं उन्हनि खे घर जी कमी महसूसु न थिए। डाइनिंग एरिया जॾहिं विज़िट कई त यकीन कयो ॾाढो ज़बरदस्त एनवायरमेंट लॻो। डाइनिंग में ॾाढो साफ़ु सुथिरो माहौल, बहितरीन नज़्मो ज़ब्त सां उन्हनि जी हिकिड़ी चेयर्स लॻल हुयूं जीअं ॿार जी इज़त नफ़्स मजरू न थिए, हू जेको आहे सो इज़त वारे तरीक़े सां खाए पीए ऐं हिते वधे। ॿार ॾाढो ख़ुशि नज़र आया। मूंखे उमेद आहे त ख़ुदा ताला हिन इदारे खे कॾहिं बि ख़तमु थियणु न ॾींदो, छो त हीउ अहिड़ी छांव ॾिए थो जेका उन्हनि यतीमनि जो सहारो बणिजे थी। ख़ुदा ताला हिन इदारे खे अञा वधीक वधाईंदो।